ब्रेकिंग न्यूज़ आहे। बेरोज़गार नौजवाननि लाइ ख़ुशख़बरी। सिंध हुकूमत 1 खां 4 ग्रेड ताईं भर्तियूं शुरू करण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध काबीना जी 1 डिसेंबर ते थियल इजलास जा मिनट्स जारी कया विया, जिते बि डिपार्टमेंटल सिलेक्शन कमिटीज़ जा मिनट्स ऐं रिकॉर्ड मुकमल आहिनि। उते ऑफर ऑर्डर जारी कया वेंदा। पुराणनि मिनट्स जी क़ानूनी हैसियत 3 जून 2026 ताईं वधाई वई। जिन ज़िलनि में अञा रिकॉर्ड मुकमल नाहे थियो, उते नए सिर भर्ती जो अमल शुरू करे सघिजे थो। नए सिर निकिरंदड़ इश्तिहारनि में उमिरि जी हद में रिआयत ॾिनी वेंदी। अहम ख़बर आहे। बेरोज़गार नौजवाननि लाइ ख़ुशख़बरी। सिंध हुकूमत 1 खां 4 ग्रेड ताईं भर्तियूं शुरू करण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध काबीना जे 1 डिसेंबर ते थियल इजलास जा मिनट्स जारी कया विया, जिते बि डिपार्टमेंटल सिलेक्शन कमेटियुनि जा मिनट्स ऐं रिकॉर्ड मुकमल आहिनि। उते ऑफर ऑर्डर जारी कया वेंदा। पुराणनि मिनट्स जे क़ानूनी हैसियत 3 जून 2026 ताईं वधाई वेंदी, जॾहिं त जिन ज़िलनि में अञा रिकॉर्ड मुकमल नाहे थियो, उते नए सिर भर्ती जो अमल शुरू करे सघिजे थो। नए सिर निकिरंदड़ इश्तिहारनि में उमिरि जी हद में रिआयत ॾिनी वेंदी।